हैदराबाद में अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां मींहुं न बोड़ियो हुकूमत बोड़ियो जे उन्वान हेठ प्यादल मार्च करे धरणो हंयो वियो। अवामी वर्कर्स पार्टी जे सॾ ते मींहुं न बोड़ियो सिंध हुकूमत बोड़ियो जे उन्वान सां सेंट्रल जेल खां प्रेस क्लब ताईं मार्च करे धरणो हंयो वियो। प्यादल मार्च जी अॻवानी बख्शल थलो, रोशन बुरड़ो, अब्दुल लतीफ लगारी, आलिया बख्शल थलो ऐं ॿियनि कई। मार्च खे खिताब कंदे मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जे अॻवाननि चयो त सिंध खे मींहुं न पर सिंध हुकूमत जी नाअहली ऐं नाक़स पॉलिसी बोड़ियो आहे, जंहिं सबबि लखे धरती धड़नि दरबदरी वारी सूरतहाल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि चयो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हुकूमत सिंध वासियुनि जी मालिकी त परे पर ॿाहिरि मुल्कनि मां मिलंदड़ इमदाद बि वॾेरनि हवाले करे छॾी आहे, जेके मनपसंद माण्हुनि में तक़सीम करण सां गॾु इमदादी सामान विकिरो करे रहिया आहिनि। हिननि चयो त कराची ऐं हैदराबाद में हिकु वॾी टेंट सिटी क़ाइमु करे मुतासिरनि खे सिहत, साफ़ पाणी, राशन समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हिननि मुताबिक़ त LBOD ऐं RBOD रिथा खे मुकमल करे उन में थियल करप्शन जे नेब खां जांच कराई वञे। बरसात दौरान लगायल गैर कानूनी कटनि जी अदालती जांच कराए मुलवस वज़ीरनि, मुशीरनि ऐं कामोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं पाणी खे कुदरती लंघ ॾियण लाइ रिथाबंदी कई वञे।